जीअं त तव्हां सभिनीनि खे हाणे ख़बर आहे ऐं जेका इहा न्यूज़ जेका आहे उहा गर्दिश करे पई त ग़ुलाम हैदर मरी साहब जेको नेशनल पीपल्स पार्टी डिवीज़न शहीद बेनज़ीर आबाद जो सदर आहे, हुन 16 तारीख़ पंहिंजे ॻोठ में नेशनल पीपल्स पार्टी जे चेयरमैन साहब खे पाण वटि घुरायो हो ऐं हुते हुन पंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम हुन कयो हो। हिकिड़ी ज़ाती लेवल ते सम्झो या पार्टी लेवल ते सम्झो, छो करे जो ग़ुलाम हैदर बुर्दी साहब मरी साहब जेको आहे उहो पुराणो असांजो वॾनि खां, हिननि जा वॾा असांजा वॾनि खां हुन रस्तो आहे। हाणे इहो जेको तरीक़ो पीपल्स पार्टी ठाहियो आहे सियासी इंतकामी कारवायुनि जो, त उहे हुन ॾींहं खां डिॼनि जंहिं ॾींहुं हिननि जी हुकूमत वेंदी। हुन ॾींहं खां इहे डिॼनि जंहिं ॾींहुं हिननि जी हुकूमत वेंदी, छो करे जो पूरे सिंध खे, न सिर्फ़ु असांजो डिस्ट्रिक्ट नौशेरो फेरोज़, पर पूरे सिंध में हुननि ग़रीब आवाम खे ईअं ई कुचलियो आहे जीअं तव्हां इहे ॾिसो पिया हिते।